खां पोइ नाज़रीन साई वठण कमर्शियल ब्रेक लाइ हुई। अॼु असां सां महिमान आहे जीअं सिंध कॉन्फ्रेंस पार्टी जो चेयरमैन एडवोकेट कमर भट्टी। भाउ सां ॻाल्हि पई थी सियासत जे हवाले सां। ख़ुदि अवां कुझु अर्सो अॻु मुख़्तलिफ़ इलेक्शन में पाण बीठा आहियो। इलेक्शन में त वफ़ाक़ जे हवाले सां त MP जे तौरु चूंडिजी अचो, बार्डर मां अवां बीठा वरी हारायो, तमामु थोरा वोट मिलिया। छा सबबु आहे? सबबु इहो हो त इलेक्शन में असां बीठासीं, बेनज़ीर जी शहादत थी, असांखे अहसासु थियो, असां विड्रॉ करे वियासीं, यानी मौक़ो ॾिनोसीं ॿियनि खे। ऐं बेनज़ीर जी शहादत जो अहिड़ो मौक़ो हो जो हर सिंधी माण्हू जी अखि अश्कबार हुई। चयोसीं त एतिरामन असां हिक ॿिए जो मुक़ाबिलो न कयूं त उन मां को ॿियो जेको धारियल नज़रनि जा एजेंट आहिनि उहे न कामयाबु थी वञनि। इन जे करे असां उन्हनि दोस्तनि जे आॾो इलेक्शन में दिलचस्पी न वरिती, न वर्क कई, न महिनत कई। जेकॾहिं अवां वर्क कयो छा खटे वेंदो आहे? छा माण्हू वोट ॾियनि था कांग्रेस खे? अवां खे ॾियंदा वोट? न खटियूं आहे। उन दौरान बेनज़ीर साहिबा जे करे अहिड़ो हुयो जो जंहिंजे नॉमिनेट जेको हुयो बेनज़ीर जे तरफ़ां टिकट याफ़्ता हो उहो ई खटी वञे हा। तंहिंजे करे उहो हिकिड़ो मरहलो हो। ईंदड़ मरहला जेके आहिनि उहे क़ौम परस्तनि जा आहिनि। मैदान क़ौम परस्तनि जो आहे। क़ौम परस्तनि जा ईंदड़ वक़्तनि में अवां ॻाल्हि पिया कयो त ईंदड़ वक़्तु क़ौम परस्तनि जो आहे। 12-13 पार्टियूं आहिनि। हिकिड़े पार्टी में डॉक्टर कादिर मंगसी आहे, ॿी पार्टी बशीर कुरैशी आहे, टी पार्टी जा अवां आहियो, चौथी पार्टी रियाज़ चांडोपाल आहे, पंजी वाहिद आरिसर, शफ़ीक करनाणी, डॉक्टर सफदर सरकी। 12 पार्टियूं हलनि पियूं। 12 पार्टियुनि में 2-3 पार्टियुनि खां सवाइ डॉक्टर कादिर मंगसी जी तरक़ी पसंद पार्टी, बशीर कुरैशी पार्टी जी सिंध महाज़, उन खां सवाइ बाक़ी पार्टियुनि वटि कारकुन केतिरा इहे त ॿुधायो अॻ में। उन्हनि सभिनी जा मिलाए जुलाए ॿिनि पार्टी जे बराबरि बि कोन था थियनि। अब्दुल ख़ालिक जोड़ो जी पार्टी ठाहे वेठो, अवां बि ठाहे वेठा आहियो। ज़रूरत कहिड़ी आहे? पार्टी जी ॻाल्हि न हूंदी आहे। मुख़लिस माण्हू ऐं सालेह थोरा हूंदा आहिनि। उहे घणनि ऐं ग़लति माण्हुनि ते ग़ालिब अची सघनि था। चंद माण्हू ई उन्हनि जूं पॉलिसियूं, उन्हनि जा ऐलान, उन्हनि जा क़दम, उन्हनि जा फ़ैसिला ई असरअंदाज़ थी सघंदा आहिनि। घणाई त ॾिसो था हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी आहे, सिंध असेंबली में बि, वफ़ाक़ में बि उन्हनि जी आहे तक़रीबन अक्सरियत। उन्हनि कहिड़ा फ्रूटफुल नतीजा ॾिना आहिनि? उन्हनि कहिड़ा हिन वक़्तु पर उन्हनि सां छा असर आहे? माण्हुनि जी कहिड़ी मालिकी करे सघिया आहिनि? बोर्ड जा मुतासिर ॾिसो दर पदर आहिनि। जेके वाइदा कयूं कराची में असां उन्हनि खे आबाद कंदासीं, उन्हनि जी कैंप ते मुस्तक़िल उन्हनि खे खुराक नथी पहुचे। अवां बोर्ड जे मुतासिर जी ॻाल्हि था कयो त मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंस पार्टियुनि ते इहो बि इल्ज़ाम आहे, इहो बि मुक़दमो आहे त कराचीअ में कॉन्फ्रेंसनि खे जेके बि आहिनि पार्टियूं उहे बोर्ड मुतासिर रहण जे एवज़ कब्ज़ा करे आहिनि, कब्ज़ागिरी करे आहिनि। इहो हिकिड़ो इल्ज़ाम आहे त जीअं बोर्ड जा मुतासिर कराची में न रहनि। इहा हिकिड़ी सिंध जे दुश्मननि, सिंध जे मुखालफ़नि जी प्रोपेगेंडा आहे त जीअं कराची जे में रहंदड़ सिंधियुनि खे मॉरल सपोर्ट न मिली सघे, हर को हथु कढी वञे। असां कहिड़ो कब्ज़ो कयो आहे? किथे कयो आहे? केरु ॿुधाए? इल्ज़ाम तराशी त मुखालिफ़नि मां तवक़ो ई इल्ज़ामनि जी करे सघिजे थी। उहो को गुलनि जा हार त कोन पाराईंदा। असां जेकॾहिं उॾरंदासीं न त बि चवंदा त इहे पासीरा था उॾरनि। हिकिड़ी कॉन्फ्रेंस पार्टी ते इहो बि इल्ज़ाम आहे त चैपलसन सिटी में 2 सिंधी माराया विया, मुख़्तलिफ़ बिल्डर्स खां पैसा वठी ऐं मुंहिंजे इल्म में न आहे। या ग़लति प्रोपेगेंडा थी सघे थी सभिनी कॉन्फ्रेंसनि खे बदनाम करण लाइ। अच्छा, उन बिल्डर उहो किथां जो आहे बिल्डर आहे? उन इहा ज़मीन एतिरी किथां आंदी जो फलक बोस इमारतूं ठाहे ऐं जल्दी में उहो अरबपति थी वियो? उहा बि त पाण बि त उहे किथां आया? 3 कपिड़नि में आया। उहे हिते अची जेकॾहिं एतिरियूं था ठाहिनि त उन्हनि जो बि फ़र्ज़ु आहे। सिंधी माण्हू वाना ऐं वज़ीरिस्तान जा माण्हू अचनि था ऐं उते ज़िलज़िला था अचनि, हिते कैंपूं थियूं लॻनि, उन्हनि खे तरसाए थो वञे। AC कोचनि में उन्हनि खे आंदो थो वञे। कीमा उन्हनि जे लाइ, उन्हनि लाइ चंदा अरबें रुपया था थी वञनि। धरती जे मालिकनि जो इहो हक़ न आहे त हिकिड़े ज़िले मां ॿिए ज़िले में अचनि। कराची सिंध जो तख़्तगाह आहे, दारुल ख़िलाफ़ा आहे, गादी जो हंधु आहे। पार्टी कॉन्फ्रेंस पार्टी कराची में केतिरनि सिंधियुनि खे आबादकारी कराए सघी आहे? जेके बोर्ड जा मुतासिर असां वटि बुनियादी तौर ते असां वटि पंहिंजूं ज़मीनूं कोन्हनि जंहिंखे कूड़ा क्लेमनि जे ज़रिए असां चऊं त हे असांजियूं आहिनि। भई कंहिं वटि छा हो? कूड़नि क्लेमनि जे ज़रिए इहो हासिलु कयो वियो सभु कुझु। या ऑफिसर शाही सां मिली भगत करे जेके ॿाहिरियां माण्हू आया आहिनि, सभई जो हिते कब्ज़ो आहे।
असां 5000 साल पुराणी लीज़ आहे असांखे, हिननि खे 62 सालनि जी लीज़ आहे, कंहिंखे 30 सालनि जी लीज़ आहे। असांजो पक्की मालिकी जो सबूत आहिनि असां वटि त असां सिंध जा वारिस ऐं मालिक आहियूं। असांखां खसियो वियो आहे सभु कुझु, सिंध जा वारिस आहियो, सिंध जा आहियो, वारिस बि आहियो, 5000 साल जी लीज़ बि आहे। पोइ असां सिंधियुनि में सभिनि में ॿधी छो कोन्हे ऐं सिंधी माण्हू हिक ॿिए जूं टंगूं छो थो कढे? ॿधी जो कारण कोन्हे, सिर्फ़ु ॻाल्हियूं पिया कयूं त असांजी लीज़ आहे 5000 साल, मुहंदड़ जी बि ॻाल्हि पिया कयूं, तहज़ीब जी बि ॻाल्हि पिया कयूं, तमदन असां वटि पंहिंजो तमदन तहज़ीब ते पाण केतिरा बीठा आहियूं पेरनि ते, उहा त ॻाल्हि करणु खपे। इहो ई मुक़दमो आहे। पाण असां साबित कंदा आहियूं पंहिंजे तहज़ीब ऐं तमदन जे बचाव जे लाइ, पंहिंजे कल्चर जे लाइ जदोजहद था कयूं, सियासी जाग्राफ़ी इक़्तिसादी निजात लाइ कोशिशूं था वठूं, जदोजहद था कयूं, कुर्बानियूं था ॾियूं। मां 14 साल जेल काटियो आहे, मां 21 किताब लिखिया आहिनि, जंहिंमां 6 किताबनि ते बैन पियो। सिंधियों पर सितम कब तक उर्दू में हो, ऐं MRD तहरीक, ऐं पंहिंजो सिंध कीअं आज़ादु थींदी, जीअं साईं जीअं सियासी ज़ाती ज़िंदगी फटकण लॻण जो ॾींहुं। इन्हनि 6 ते मार्शल जे दौर में, ज़िया साहब जे दौर में बंदिश पई ऐं ॿिया जदोजहद कंदा फटका मूंखे लॻा, 40 कोड़ा लॻा हिकिड़े किताब लिखण जे ॾोह में, तक़रीर करण जे ॾोह में। कुर्बानियूं ॾियूं था, असां वटि जान आहे, असां जान था ॾियूं, वक़्तु आहे, असां वक़्तु था ॾियूं, असां वटि सलाहियतूं आहिनि, सलाहियतूं था ॾियूं, क़ाबिलियतूं था ॾियूं, उमिरियूं पोइ असांजूं गुज़री वियूं जेलनि में। असां जेका सर मांगो तो हाज़ुर हूं, ज़र मांगो तो बेज़र हूं, असां इहे आहियूं, असां सरफरोश आहियूं, इन क़ौम ते फ़िदा थियण वारा आहियूं, सिंध ऐं सिंधियुनि जा आशिक़ आहियूं। अवां सिंध जा आशिक़ बि आहियो, 40 कोड़ा बि खाधा, 35 साल खां वधीक पंहिंजी जवानी जा ख़ूबसूरत लम्हा कॉम्प्रेस सियासत के ना। किथे अवां मायूस न थिया आहियो त अॼु जेकी अव्हांखे मोट नथी मिले, जेको रिस्पॉन्स नथो मिले, सॼी उमिरि हली वई, जेको माण्हू वञी अलाए किथे पहुता, अव्हां जा ई साथी अॻिते हली मिनिस्टर बि थी विया, MP MLA सेनेटर अलाए कहिड़े उहिदनि ते पहुता जेके अव्हांजा जूनियर्स हुआ, अव्हां उते जो उते बीठा आहियो, छा सबबु आहे? मायूस न थिया आहियो? तकलीफ़ नथी थिए सॼे अमल में? पंहिंजूं हमदर्दियूं न विकिरो कयूं, असांखे ऑफरूं थियूं मिनिस्ट्री जूं। असांखे हर दौर में, मां 77 में हिन जेल में हुयुसि, चौधरी ज़हूर इलाही हिन जेल में मूंसां गॾु हो, कराची सेंट्रल जेल में। उहो आज़ादु थी वियो, उन जा पुट वज़ीर आज़म थिया, असांखे ऑफरूं मिलियूं ऐं असां ख़ुदि जेलनि में हुआसीं। भुट्टो साहिबु असांखे मैसेज कयो त तव्हां असां सां गॾिजो, तव्हांखे असां वज़ीर बणायूं, मशीर बणायूं। असां चयो त असां बेकाऊ शइ न आहियूं, असां पंहिंजे उसूलनि ते अचूं, नज़रियाती माण्हू आहियूं, जेके जंहिंजी तव्हां ॻाल्हि था कयो उहे फिरणा घिरणा आहिनि। वया उॾामी कख पिड़ तां पहण न चुरे। असां सैयद ऐं सिंध जे नज़रिए खे कॾहिं बि नथा छॾे सघूं ऐं मायूसी असांजे लाइ कुफर आहे। भली असांखे हिकिड़ो वेलो खाऊं, हिकिड़ो वेहूं, पर असांखे पंहिंजो यकीन आहे त हिकु ॾींहुं हीअ असांजा माण्हू सिंधी माण्हू उथंदा। शाह लतीफ़ जे हिन वक़्तु लताड़जी रहिया आहिनि। शाह लतीफ़ जो शेर आहे त लतोड़िया लतीफ़ चवे चुरिया हणनि चक, जे चिड़ी हणनि चक त हाथी हंधा ई न चुरे। तंहिंजे करे असां पुरुमीद आहियूं। असांखे वाक़ई असांजा मिट, असांजा ज़ाती दोस्त मयारूं ॾियनि था त भई हो सभिनी मिल्कियतूं ठाहियूं, तूं छो न ठाहे सघे। असां वकालत था कयूं, पंहिंजो जाइज़ पूरो था कयूं, उन मां हक़ हलाल जी रोटी था खाऊं। जे वेकाऊ थियूं त असांजे आॾो बि इहे गाॾियूं, इहे पेजाराऊं, इहे सभु कुझु बैंक बैलेंस हुजे, पर वेकाऊ माल न आहे। बुनियादी तौर एतिरा अमीर न आहियो, उन जे बावजूदि गाॾियूं बंगला अवां बाडरे में कराची में माल मिल्कियत तमामु असांजो को बंगलो कोन्हे, न का गाॾी आहे। गाॾियूं बि असांजूं किस्तुनि जूं आहिनि, उहा वठूं था किस्तुनि ते, उहा किस्तुनि ते हलायूं था, मिले थी फीस वकालत जी, ऐं जो उन मां उनजी किस्त था भरियूं। मूंखे ज़ाती बंगलो को कोन्हे, मुंहिंजो घरु आहे पाटण में, मुंहिंजे भाइरनि जो आहे, उन्हनि वटि मां रहंदो आहियां। हैदराबाद में मुंहिंजो घरु आहे, उहो मुंहिंजो पुराणो कॉम्प्रेस हाउस आहे, उन में जी का अहिड़ी बंगले जी शिप जी हैसियत कान्हे। हिते बि मां हिकु फ्लैट में थो रहां, तंहिंजे करे मां कॾहिं बि ज़ाती अकाउंट खे भरण लाइ या ज़ाती ग्रुप ठाहिण लाइ माण्हुनि खे कोन इस्तेमालु गॾु कयो आहे। मां सम्झंदो आहियां साईं जेम्स जा फॉलोअर आहिनि इहे, जेके मुख़्तलिफ़ ग्रुप दावा था कनि त मुंहिंजा कारकुन आहिनि, न आहिनि, इहे साईं जेम्स जा फॉलोअर आहिनि। उहे असां बि उन्हनि खे पंहिंजो साथी ऐं भाउ था सम्झूं। साईं जेम्स सियासत ते कॉम्प्रेसनि जे तरफ़ां माल कमाइण ते, उन्हनि जे मथां सगारी धुरनि जे धुर हुजण जो इल्ज़ामनि ते ॻाल्हाइबो 15 ॾींहं ब्रेक खां पोइ। नाज़रीन, अॼु असां सां गॾु जीअं सिंध कॉम्प्रेस पार्टी जो चेयरमैन एडवोकेट कमर भट्टी गॾु आहे। साण सां ॻाल्हियूं कबियूं जीअं सिंध तहरीक जे हवाले सां, कॉम्प्रेस जे हवाले सां, ऐं कॉम्प्रेस मथां लॻंदड़ सगारी धुरनि ऐं मुख़्तलिफ़ एजेंसियुनि जा जेके लॻनि था इल्ज़ाम त कंहिंजो माण्हू आहे, कोई कंहिंजो माण्हू आहे, इन्हनि ते ॻाल्हाइबो पर नंढी ब्रेक खां पोइ।